وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वसल्लल्लाहु वसल्लम वबारक अला अब्दिही व रसूलिही नबीना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन, अम्मा बाद। हज़रीन इकराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु इंशाअल्लाह अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां सूरतुल वाक़िआ जी तफ़सीर जो सिलसिलो शुरू कयूं था। अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुरान मजीद खे सम्झण जी ऐं पंहिंजे अक़ीदे ऐं अमल जी उन जे मुताबिक़ इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरतुल वाक़िआ मक्की सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे। मक्की सूरतूं जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मदीना ॾांहुं हिजरत करण खां पहिरियां मक्के में नाज़िल थियूं ऐं उन्हनि जो मफ़हूम अक़ीदा तौहीद ऐं मरण खां पोइ जी जेका ज़िंदगी आहे उनखे अल्लाह ताला बयानु कयो आहे। छो त उहे हिकु त अल्लाह ताला सां शिरक कंदा हुया, बुतनि जी पूॼा कंदा हुया, ऐं ॿियो हू आख़िरत जी ज़िंदगी खे कोन मञींदा हुया, उनजो इनकार कंदा हुया ऐं जन्नत ऐं जहन्नम इन सभिनी खे हू कोन मञींदा हुया। त अल्लाह ताला पंहिंजे कलाम में उन्हनि जो रद्द कयो ऐं उन्हनि खे अक़ीदे जे मुतालिक़ बि ॿुधायो ऐं मरण खां पोइ जी ज़िंदगी जे बारे में बि मुख़्तलिफ़ दलाइल ज़िक्र कया, जेके अक़ली नक़ली हिस्सी जेके इंसान ख़ुदि ॾिसे थो, मुशाहिदो करे थो, ऐं हर लिहाज़ सां अल्लाह ताला उन्हनि खे वाज़िह कयो। त उन्हनि मंझां हिकिड़ी सूरतुल वाक़िआ बि आहे जेका मके में नाज़िल थी ऐं हिन जो मफ़हूम बि तक़रीबन इहो ई आहे। हिन में बि इहो ई मज़मून बयानु कयो वियो आहे जीअं शुरू में क़यामत जे हवाले सां, क़यामत जो मुशरिकीन मक्का इनकार कंदा हुया। त अल्लाह ताला हिन सूरत जी इब्तिदा कंदे फ़रमायो, इज़ा वक़अतिल वाक़िआ, जॾहिं ईंदी अचण वारी, जॾहिं वाक़िअ थींदी, वाक़िअ थियण वारी, अलवाक़िआ अचण वारी। इहो क़यामत जे नालनि मंझां हिकिड़ो नालो आहे त उहा ओचितो अचानक अची वेंदी, इंसान गाफ़िल हूंदा त जॾहिं फ़रमाई त अचण वारी ईंदी, वाक़िअ थियण वारी वाक़िअ थींदी। लईस लिवक़अतिहा काज़िब, जंहिंजे वाक़िअ थियण में, जंहिंजे अचण में को बि कूड़ कोन्हे, यानी इहो यक़ीनी तौर ते आहे, इहो हिकिड़ो अहिड़ो सच आहे जंहिंजो इनकार नथो करे सघिजे त क़यामत खे अचिणो आहे, क़यामत खे क़ाइमु थियणो आहे। अल्लाह ताला उनजो वक़्तु पंहिंजे इल्म में रखियो आहे, कंहिंखे ख़बर कोन्हे त क़यामत कॾहिं ईंदी। जीअं फ़रमाई त इन अल्लाह इंदहु इल्मु सा, बेशक अल्लाह वटि क़यामत जे अचण जो, उनजे वाक़िअ थियण जो इल्मु आहे। हदीस जिब्रील जेका सही मुस्लिम में मौजूदु आहे, जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अचनि था ऐं कुझु सुवाल कनि था ईमान जे बारे में, इस्लाम जे बारे में, ihसान जे बारे में। उन्हनि मां हिकिड़ो सुवाल हू इहो बि कनि था त मतसा, क़यामत कॾहिं ईंदी? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, मल मसूल अनहा बिआलम मिन साइल, त जंहिंखां सुवाल कयो पियो वञे, यानी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं जेको सुवाल करे रहियो आहे यानी जिब्रील अमीन, उन्हनि ॿिन्ही जो इल्मु इन तालुक़ सां हिकु जहिड़ो आहे। जीअं सुवाल कंदड़ खे जिब्रील अलैहिस्सलाम खे इहा ख़बर कोन्हे क़यामत कॾहिं ईंदी, अहिड़े नमूने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि ख़बर कोन्हे त क़यामत कॾहिं ईंदी। त क़यामत अचणी आहे। ऐं ॾिसो कहिड़े नमूने अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जी तरबियत बि कई। जीअं हिकिड़ो सहाबी अची पुछे थो, मत साअत या रसूल अल्लाह,
अल्लाह जा रसूल क़यामत कॾहिं ईंदी? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मा अदत लहा, अल्लाह ताला ॿुधाए छॾियो आहे क़यामत त यकीनी तौर ते अचणी आहे, पर तूं इहो ॿुधाए त उन क़यामत जे लाइ तूं तयारी कहिड़ी कई आहे, तुंहिंजो केतिरो अमल आहे, केतिरियूं इबादतूं आहिनि, तूं छा कयो आहे? क़यामत त अचणी आहे, उनजी तयारी कहिड़ी आहे? त उहो शख़्स चवे थो त मूं घणी तयारी त कोन कई आहे, ऐं घणो नमाज़ी बि कोन आहियां, घणा रोज़ा बि नथो रखां, घणा सदक़ात ऐं ख़ैरात बि नथो कयां, पर अल्लाह हुन जे रसूल सां मुहबत कयां थो। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो अंत मअ मन अहबब्त, तव्हां उन सां गॾु हूंदा जंहिंसां तव्हां दुनिया में मुहबत कयो था। त ॿुधाइण जो मक़सदु इहो हुयो त क़यामत त अचणी आहे, सुवाल इहो कोन्हे त कॾहिं ईंदी, सुवाल इहो आहे त असांजी तयारी कहिड़ी आहे क़यामत जे लाइ। उहा ओचितो ईंदी, अचानक ईंदी, ग़फ़लत में ईंदी, असांजी तयारी कहिड़ी आहे उन अज़ीम ॾींहं जे लाइ। त क़यामत जे नालनि मंझां हिकिड़ो नालो वाक़िआ आहे, यानी अचण वारी। लईस लिवक़अतिहा काज़िबा, जंहिंजे अचण में को कूड़ कोन्हे। ख़ाफ़िज़तुर राफ़िआ, उनजी सिफ़त आहे त ख़ाफ़िज़तुन झुकाइण वारी आहे, राफ़िअतुन बुलंद करण वारी आहे। यानी केतिरा ई अहिड़ा अल्लाह जा बंदा हूंदा जेके गुनाहगार हूंदा, जिन दुनिया में क़यामत जी तयारी कोन कई, उन जे अचण सां उहे ज़लील थी वेंदा, रुसवा थी वेंदा, उन्हनि जा मुंहं हेठि थी वेंदा। ऐं कुझु उहे हूंदा ख़ुशि नसीब जिन उन्हनि जी तयारी कई क़यामत जी, दुनिया जी ज़िंदगी में रही करे उन जी तयारी कई त अल्लाह जे साम्हूं असांखे पेश थियणो आहे। यौमुल जज़ाए वल हिसाब अचिणो आहे, हिकु हिकु लम्हे जो असांखे हिसाब ॾियणो आहे, उनजी तयारी कयूं। राफ़िआ, उन्हनि खे इहा क़यामत इज़त ॾींदड़ हूंदी, उन्हनि जो चहिरो मथे थी वेंदो। राफ़िअतुन, बुलंद करण वारी, इहो बि हिन जो नालो आहे। त उनजी सिफ़त छा आहे? केतिरनि खे झुकाइण वारी हूंदी ऐं केतिरनि खे मथे करण वारी हूंदी। इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा, जॾहिं धोॾी वेंदी ज़मीन ज़लज़ले सां, यानी क़यामत खां पहिरीं ज़लज़लो ईंदो, अहिड़ो ज़लज़लो जो पूरी ज़मीन उन सां धुपिजी वेंदी। वबुस्सतिल जिबालु बस्सा, ऐं जेके जबल आहिनि उहे ज़रो ज़रो थी वेंदा, भोरा भोरा थी वेंदा। उन क़यामत जे अचण सां ज़मीन में जुंबिश ऐं हरकत ईंदी, ज़लज़लो ईंदो, ऐं जबल जेके इंतिहाई मज़बूत आहिनि, जिन खे वतद चयो आहे अल्लाह ताला, यानी ज़मीन जे लाइ उन्हनि जी हैसियत ईअं जीअं मज़बूत किल हुजनि था, मेखूं हुजनि थियूं, उन्हनि वांगुरु उहे एतिरा कमज़ोर थी वेंदा जो फरमाईं त उहे ज़रो ज़रो थी वेंदा ऐं भोरा भोरा थी वेंदा। फ़कानत हबाअ मुंबस्सा, ऐं पोइ उहे थी वेंदा उन दज़ वांगुरु जेका फैलिजी वञे। हिकु मामूली ज़रो दज़, हवा उनखे उॾारे छॾे, उनजी का हैसियत कोन्हे। तेज़ तूफ़ान जे अॻियां, तेज़ हवा ऐं झक जे अॻियां फरमाईं त इहे जबल बि उहे थी वेंदा। फ़कानत हबाअ मुंबस्सा, उहे उन रेत उन वारी जे दज़ ऐं ज़रे वांगुरु उॾामंदा। वकुंतुम अज़वाजन सलास, ऐं जॾहिं इहो मामिलो थींदो, यानी इसराफ़ील जॾहिं सूर फूकींदो, उन सां इहे सभु मामला थींदा, त पोइ फरमाईं त तव्हां टिनि टोलनि में विरहाइजी वेंदा। वकुंतुम अज़वाजन सलास, ऐं तव्हांजा 3 टोला थी वेंदा। फ़अस्हाबुल मयमनति मा अस्हाबुल मयमन, ऐं सॼे हथ वारा छा आहिनि? सॼे हथ वारा, यानी सॼे हथ ते जेके हूंदा, जेके नेक अल्लाह जा बाना हूंदा, उन्हनि जो छा चवणु आहे? उन्हनि जी ख़ूबी जो, उन्हनि जी ख़ुशनसीबी जो, ऐं उन्हनि जी नसीबनि जी भलाई जो छा चवणु आहे? वअस्हाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअम, ऐं ॿियो गिरोह हूंदो खाॿे हथ वारनि जो, ऐं केतिरी नहूसत आहे, केतिरा बदनसीब आहिनि खाॿे हथ वारा। वस्साबिक़ून अस्साबिक़ून, ऐं टियों गिरोह हूंदो साबिक़ीन जो, जेके सबक़त वठी वञण वारा हूंदा, जेके जल्दी करण वारा हूंदा। इहे अफ़ज़ल तरीन माण्हू हूंदा। असहाबुल यमीन खां बि मथां दर्जो आहे साबिक़ीन, जिन हर ख़ैर में, हर भलाई में सबक़त कई,
जल्दी कई का नेकी रहिजी न वञे ऐं हर गुनाह खे छॾे ॾिनो, नंढे खां नंढे गुनाह खां बि बचंदा रहिया। इहे साबिक़ीन आहिनि। फरमाईं त सबक़त इख़्तियार करण वारा, अॻियां वधण वारा असाबिक़ून, उहे छा आहिनि? उहे जेके अॻियां वधण वारा आहिनि, उन्हनि जी ख़ूबी जो छा चवणु आहे ऐं उन्हनि जे नसीब जो छा चवणु आहे, केॾा उहे अज़ीम इंसान हूंदा। उलाइकल मुक़र्रबून, फरमाईं त इहे ई माण्हू मुक़र्रब हूंदा, अलाह जे क़रीब हूंदा, अलाह जे वेझा हूंदा, मुक़र्रब हूंदा। फ़ी जन्नातिन नईम, अल्लाह ताला उन्हनि खे नेमतुनि वारी जन्नत में रखंदो। जन्नत जी नेमतूं इन्हनि जे लाइ आहिनि, अलाह इन्हनि खे रखंदो। सुल्लतुम मिनल अव्वलीन, फरमाईं त घणा आहिनि मिनल अव्वलीन, पहिरियनि मंझां, व कलीलुन मिनल आख़रीन, ऐं थोरा हूंदा आख़िर में ईंदड़नि मंझां। हिन जो हिकु मतिलबु त इहो बयानु कयो वियो आहे त आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं, यानी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ताईं इहे अव्वलीन आहिनि। ऐं इहे कई उम्मतूं, कई नबी आहिनि, इहे तादाद में घणा हूंदा। ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे त उहे तादाद में, छो त उहे घणा हूंदा ऐं हीअ उम्मत आख़िर में आहे, पछाड़ी में अचण वारी आहे, त जेके साबिक़ीन हूंदा पहिरियनि उम्मतुनि मां घणा हूंदा, पहिरियनि उम्मतुनि मां घणा हूंदा ऐं हिन मां कुझु घटि हूंदा। हिकिड़ो मफ़हूम इहो आहे। ऐं ॿियो मतिलबु इहो बयानु कयो आहे त हिन ई उम्मत जा मुराद आहिनि, त हिन उम्मत मां जेके साबिक़ीन आहिनि उहे तमामु घणा आहिनि, जेके सबक़त जेके वठण वारा आहिनि। पहिरियां जेके हुया सहाबा, ताबीन, ऐं इहो जेको ज़मानो हुयो इन मां घणा हूंदा, ऐं जेके आख़िर में पछाड़ी में अचण वारा हूंदा उहे थोरा हूंदा। अला सुरुरिम मौज़ूना, इहे तख़्तनि ते हूंदा, अल मौज़ूना, जिन में सोन जो जड़ाव हूंदो, यानी सोन जूं तारूं उन्हनि में लॻियल हूंदियूं। इंतिहाई ख़ूबसूरत तख़्त हूंदा जिन ते उहे टेक ॾेई वेहंदा। मुत्तक़ीन अलैहा मुतक़ाबिलीन, हीअ जेके साबिक़ीन आहिनि इहे टेक लॻाइण वारा हूंदा उन ते। मुतक़ाबिलीन, आम्हूं साम्हूं, आम्हूं साम्हूं हिक ॿिए जे साम्हूं टेक लॻाए उहे वेठल हूंदा उन जन्नत में ऐं ख़ूबसूरत तख़्तनि ते। यतूफ़ अलैहिम विल्दान मुख़ल्लदून, फरमाईं त चकर लॻाईंदा उन्हनि ते विल्दानुन, जेके छोकिरा हूंदा, मुख़ल्लदून, हमेशह रहण वारा, हमेशह रहण वारा। अहले जन्नतनि जी ख़िदमत ते इहे मामूर हूंदा, इहे छोकिरा हूंदा ऐं इन उमिरि में रहंदा ऐं वॾा कोन थींदा। ऐं उन्हनि जो कमु कहिड़ो हूंदो? अहले जन्नत जी ख़िदमत कंदा। उन्हनि खे जेको जन्नत जो पाकीज़ा शराब हूंदो, मशरूब, उहे उन्हनि खे पेश कंदा। बेअक़वाबिन व बारीक व कासिम मिन मईन, बेअक़वाबिन, उन्हनि प्यालनि में, उन्हनि जामनि में, व बारीक, ऐं जगनि में, व कासिम मिन मईन, ऐं उहे गिलास जेके भरियल हूंदा। इहे उन्हनि ॾांहुं खणी ईंदा अहले जन्नत जी ख़िदमत ते। इहे विल्दान जेके इहे छोकिरा हूंदा, इहे मामूर हूंदा ऐं उन्हनि जी ख़िदमत कंदा। ला युसद्दऊन अन्हा, न उनखे मथे में सूरु पवंदो, वला युनज़िफून, न ई उन्हनि जो अकुलु ख़तमु थींदो। दुनियावी शराब में असां ॾिसूं था त उहो पीअण खां पोइ इंसान बिल्कुलु होश ऐं हवास विञाए छॾे थो। जन्नत जो पाकीज़ा शराब, उन जे पीअण सां न मथे में सूरु पवंदो, न ई इंसान जो अकुलु ख़तमु थींदो, बल्कि हीअ अज़ीम जेको शराब आहे उन में जेके दुनियावी शराब आहे उन जा असरात बद बिल्कुलु कोन हूंदा। वफ़ाकिहतिम मिम्मा यतख़यरून, ऐं उहे मेवा मिम्मा यतख़यरून, उहे जंहिंजी उहा ख़्वाहिश कंदा। जेको मेवो चाहींदा उहो अल्लाह जे तरफ़ खां उन्हनि खे अता कयो ईंदो। जन्नत जूं नेमतूं आहिनि, उन्हनि जो बयानु थी रहियो आहे। वलहमि तैर मिम्मा यश्तहून, फरमाईं त पखियुनि जो गोश्त, मिम्मा, उन मज़ा, यश्तहून, जेको उहो चाहींदा। हीअ अल्लाह ताला कुझु शयूं ज़िक्र करे थो जिन जी इंसान आरज़ू कंदो, जंहिंजी चाहत कंदो, ऐं उहा जन्नत में उनखे अता कई वेंदी।
वरना हर शइ जेका इंसान जंहिंजी ख़्वाहिश कंदो उहा उनखे उते मुयसर हूंदी। वहूरुन ईन, ऐं वॾियुनि अखियुनि वारियूं हूरूं, ख़ूबसूरत जन्नती ज़ालूं जेके अल्लाह ताला उन्हनि खे अता कंदो। कअमसाल लुअलुइल मकनून, जेके लुअलु मोतियुनि वांगुरु हूंदियूं, अल मकनून जिन खे ढकियो वियो हुजे, जेके लिकायल हुजनि, यानी लिकायल मोती, ढकियल मोती, उन्हनि वांगुरु उन्हनि जो हुस्न बेमिसाल हूंदो, ख़ूबसूरत हूंदियूं, ऐं कंहिंजी उन ते नज़र कोन पई हूंदी, ऐं कंहिं उन्हनि खे छुहियो कोन हूंदो, ऐं उहे ईअं हूंदियूं जीअं लिकायल मोती। मोतियुनि सां उनखे मुशाबहत ॾिनी वई, उन्हनि जे रंग खे, उनजी ख़ूबसूरती खे, ऐं उन्हनि जे साफ़ सुथरे हुजण खे मोती सां मुशाबहत ॾिनी वई। जज़ाअम बिमा कानू यामलून, इहो बदिलो आहे उन्हनि जो जेके उहे अमल कंदा हुया। हीअ जन्नत, हीअ उन जूं नेमतूं छाजे लाइ आहिनि? इहो अमल जो बदिलो आहे। ॾिसो, अल्लाह ताला जो इहो फज़ल आहे जो अल्लाह ताला नेक अमल खे हिकिड़ो सबबु ठाहियो आहे जन्नत में दाख़िले जो। पर ॻाल्हि इहा आहे, जन्नत जी का क़ीमत कोन्हे। उन खे इंसान चए त मां क़ीमत सां ख़रीदुसि त जन्नत जी का क़ीमत कोन्हे। अला इन सिलात अल्लाह ग़ालिय, ख़बरदार अल्लाह जो सौदो तमामु महांगो आहे। पोइ फरमाई अला इन सिलात अल्लाह जन्न, अल्लाह ताला जो जेको सौदो आहे उहो जन्नत जो सौदो आहे जंहिंजी का क़ीमत कोन्हे। इहो अल्लाह जो फज़ल आहे जो अल्लाह ताला नेक अमलनि खे, इहे असां जूं जेके नेकियूं आहिनि, टुटल फिटल जेके कुझु अमल हूंदा, अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां उन जन्नत जो उनखे एवज़ ठाहियो आहे, सबबु ठाहियो आहे। वरना उनजो बदिलो असांजो को अमल, असांजी का दुनियावी नेकी नथी थी सघे। इहो ख़ासि अल्लाह जो फज़ल आहे। उन जे करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, पाण फ़रमायूं त कंहिंखे उनजो अमल जन्नत में दाख़िल कोन करे सघंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो वियो, अल्लाह जा रसूल, तव्हांखे बि तव्हांजो अमल जन्नत में दाख़िल कोन कंदो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, हा, मूंखे बि मुंहिंजो अमल जन्नत में दाख़िल कोन कंदो, मगर हीअ अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां मूंखे ढके छॾे। त अल्लाह जी दर हक़ीक़त इहा रहमत हूंदी, ऐं असांजा अमल उन्हनि जो को बदिलो कोन्हे, न ई जन्नत जो को एवज़ आहिनि, पर इहा अल्लाह जी रहमत हूंदी, जंहिं अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां असांजे अमल खे जन्नत में वञण जो सबबु बणायो आहे। अल्लाह ताला असांखे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं अल्लाह ताला असांखे इहा जन्नत अता फ़रमाए जंहिं जो तारुफ़ असां ॿुधो। यकीनन हर मुस्लमान इहो शौक़ु रखे थो, ख़्वाहिश रखे थो त जन्नत में दाख़िल थिए। अल्लाह ताला असां सभिनी जे लाइ जन्नत में दाख़िल थियणु आसान करे छॾे। अल्लाह ताला उहे अमल करण जी तौफ़ीक़ ॾे जेके जन्नत में दाख़िल कंदा, ऐं उन्हनि अमलनि खां, गुनाहनि खां अल्लाह ताला असांखे बचाए, जंहिंजे करे इंसान जहन्नम में दाख़िल थींदो। वसल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।